मोज़िज़ साथियो अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। जामशोरे जे शहर खानोठ में 5 ॾींहं पहिरियां मासूम मुर्तज़ा मल्लाह 7 सालनि जो मासूम ॿारु जंहिंखे इंतिहाई वहशियाने अंदाज़ में बेदर्दी सां क़त्लु कयो वियो ऐं हिन महिल ताईं पुलिस उन जो क़ातिल ॻोल्हे न सघी आहे। पुलिस मुसलसल नटाइण लेमिट ऐं मुख़्तलिफ़ आए बाएं शाए खां कमु वठी रही आहे। हिन महिल ताईं हिन हाई प्रोफाइल केस जो क़ातिल पुलिस जे गिरफ़्त खां ॿाहिरि आहे। हीअ मां जेसि ताईं वीडियो ठाहे रहियो आहियां हिन महिल ताईं यानी अॼु 10 तारीख़ मंझंदि ताईं अञा ताईं क़ातिलनि जो को बि अतो पतो न आहे। DIG तारिक धारेजो साहब ऐं SSP जामशोरो तारिक नवाज़ साहब मुसलसल कन लाटार खां कमु वठी रहिया आहिनि, पर अफ़सोस असांजा कुझु सहाफ़ी दोस्त, कुझु समाजी वर्कर, कुझु सियासी दोस्त पुलिस जी एॾी वॾी नेकी करे रहिया आहिनि। जीअं ॾींहं खां इहो क़त्लु थियो आहे उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं क़ातिलनि जे गिरफ़्तारी जो मुतालबो करण जे बजाए, मक़तूल सां गॾु बीहण जे बजाए पुलिस जी जेका आहे सा आओ भगत में आहिनि ऐं पुलिस खे हीरो करे पेश पिया कनि। बाबा भले पुलिस खे हीरो करे पेश कयो, क़ातिल त ॿधिजनि। हेॾो वॾो ज़ुल्म थियो आहे, मासूम ॿारु। ऐं कंहिं बि सियासी पार्टी खानोठ में ख़ौफ़ तारी आहे। मासूम ॿार घरनि में बंदि आहिनि, स्कूलनि में डपु आहे, खानोठ में सख़्तो आहे, सॼी सिंध इन मामले ते ॾुखारी आहे। पर सिंध ज़िले जामशोरो जी जेका सियासी क़यादतूं आहिनि, SUP आहे, सिंध तरक़ी पसंद पार्टी आहे, अवामी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक ऐं जेके ॿियूं सियासी पार्टियूं आहिनि जिस्कम वग़ैरह आहे, उन्हनि जे कंहिं बि सियासी माण्हू जे कन ते जूं न छुरी आहे। शर्म नथो अचे तव्हांखे? तव्हांजो मासूम पुटु हुजे या तव्हां हिन महिल ताईं रोड बंदि करे चुका हुजो आहे। हीअ हिकु पोरियत जो पुटु आहे, उन करे हुनजा क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि, उन करे हुनजी हमदर्दी न आहे करणी। हुनजी माउ जेका आहे जंहिंखे दौरा पइजी रहिया आहिनि, अॼु उहा 7हों ॾींहुं आहे, ॼण उन ते करबला तारी आहे। पुलिस अञा ताईं को बि कमु न करे सघी आहे, सिर्फ़ु ॾटा। मलक असद सिकंदर जहिड़ो डिक्टेटर इन ज़िले में रहे थो, नामुराद अली शाह जहिड़ो कमीनो इन ज़िले में रहे थो। इन ज़िले में खोड़ बेग़रत उहे भोतार बि रहनि था, जिन जे दर ते जेकॾहिं माना जिन जी का जुती बि गुम थींदी आहे, उहे पंहिंजे नौकरनि जूं खलूं लाहींदा आहिनि। गैरत न आहे इन्हनि माण्हुनि खे, ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। पर हीअ त मासूम मुर्तज़ा ते हिकु पोरियत जो पुटु आहे न। CI नेकमोहन साहब आहे, हिकिड़ो ऑफिसर आहे, चवनि था वॾो अजय देवगन टाइप जो ऑफिसर आहे, दबंग आहे। पोइ ॿुधो आहे त हलंदे जेको आहे सो पखियुनि जा पर कटींदो आहे, अलाए छा ख़बर ई न आहे। बाबा पुलिस जो ऑफिसर ई तूं कमु कर न, बजाए फिल्मी स्टार रहण जे छा फ़ाइदो। DIG साहब आहे, सखणा दिलासा ॾेई मोटी वियो आहे। पुलिस जे लाइ वॾो चैलेंज आहे। सियासी वर्करनि, समाजनि वर्करनि ऐं सहाफ़ी दोस्तनि खे घुरिजे थोरी गैरत जो मुज़ाहिरो कयो। क़ातिल पकड़जणु खपनि। क़ातिल काॾे कोन्हनि, क़ातिल खानोठ में हूंदा, ज़िले जामशोरे में हूंदा, कंहिं ॿिए ज़िले में हूंदा। तव्हांजो त सिस्टम जदीद आहे न, फिंगर प्रिंट्स वठो आहे न, उन फिंगर प्रिंट्स जे बुनियाद ते तव्हां कमु कयो आहे, उहो बि तव्हां न करे सघिया आहियो। ॿुधाए पिया हाणे जदीद टेक्नोलॉजी आहे, जदीद टेक्नोलॉजी अञा ताईं क़ातिल ॻोल्हे न सघी आहे। ऐं पुलिस जे हिन रवैये जी सख़्तु मज़म्मत कयां थो। ऐं सहाफ़ी दोस्तनि, सियासी दोस्तनि, समाजी वर्करनि जे सुस्त रवैये ते बि इंतिहाई अफ़सोस जो इज़हार कयां थो। तव्हांखे खपे त सभु एहतिजाज कयो। सुभाणे खां वठी खानोठ शहर बंदि हुजणु खपे ऐं तव्हांखे सख़्तु एहतिजाज करणु खपनि। तव्हांजा मासूम बच्चा आहिनि, सुभाणे कंहिं ॿिए मासूम बच्चे ते ज़ुल्म जेको आहे सो क़यामत बर्पा थींदी। अफ़सोस ई करे सघां थो मां तव्हां माण्हुनि ते। कुझु ज़हन आयो, अलाए छा आयो,
ख़बर ई कान्हे यार तव्हां माण्हुनि जी असांखे।